सुबुह देरो लॻ ॻोठ बंगल सोलंगी जे रहवासियुनि 2 ॾींहं अॻु क़तल थी वियल मक़तूल आशिक सोलंगी जे घरवारी बेवा पीरसन राणी सोलंगी, ग़ुलाम ज़हरा सोलंगी, सद्दाम दिलशेर सोलंगी ऐं ॿियनि सुबुह देरो थाणे अॻियां धरणो हयो ऐं DSP सुबुह देरो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुतासिरनि चयो त जवाबदारनि रोशन गाॾेही, नूर मोहम्मद सोलंगी, अमीन सोलंगी, दिलबर सोलंगी, गुलशन गाॾेही, शेर सोलंगी, लियाकत सोलंगी, इख्तियार सोलंगी ऐं ॿियनि नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ मक़तूल आशिक सोलंगी खे ज़मीन जी मालिकी तां कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो ऐं ग़ुलाम रसूल सोलंगी खे सख़्त ज़ख़्मी करे मर्णिंग करे छॾियो आहे, जेको ज़िंदगी मौत जे 2 वाटे ते बीठल आहे ऐं अस्पताल में दाख़िल आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ क़तल जो केस दाख़िल हुअण बावजूदि सुबुह देरो पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं धमकाइनि पिया। SHO सुबुह देरो मोहम्मद हाशिम हकड़ो मुतासिरनि खे यकीन ॾियारियो त जवाबदार गिरफ़्तार करे अवां सां इंसाफ़ कयो वेंदो। मीडिया वारनि खे ॿुधायो त जल्द जवाबदार गिरफ़्तार थींदा। असां छापा हणी रहिया आहियूं। उन बाद मुतासिरनि साण करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ रवानो थी वियो। मुतासिरनि IG सिंध SSP खैरपुर खां कातिरनि खे गिरफ़्तार करण जी घुर कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।